अकरम बोरड़ाई के याद कयो आहे, मूंखे इंतहाई ख़ुशी थी आहे। अकरम बोरड़ाई पंहिंजे दौर जो शानदार शाइर हुयो। हुन घणे भाङे जेका शाइरी कई सा मज़हबी शाइरी कई। हुनजो पेशो हकीम हो। हकीम माना दाना माण्हू। हकीम जेको हूंदो आहे सो आउं सम्झां थो त नफ़्सियाती समाज जो वॾो ॼाणू हूंदो आहे। असां जॾहिं हकीम खे ॾिसंदा आहियूं त हकीम माना पेर खां वठी नोह जी चोटी थी माण्हू खे सुञाणे त माण्हू आहे कीअं, छा आहे, उनखे कीअं डील कंदो आहे ऐं उनजी बीमारी खे कीअं तलाश कंदो आहे, उन पोइ उन बीमारी जो इलाजु कीअं कंदो आहे। माना हकीम जेको आहे सो आउं सम्झां थो दाना माण्हू आहे। आउं सम्झां थो त जेकॾहिं डॉक्टरी पैगम्बरी पेशो आहे त हकीम बि पैगम्बरी पेशो आहे। सो साईं हकीम हो, हुन पंहिंजी हिकमत जे ज़रिए केतिरनि ई माण्हुनि जा बीमार माण्हुनि जा इलाज कया हूंदा, त हुन सां गॾु जेको हुन पंहिंजो सफ़र जारी रखियो उहो शाइरी जो सफ़र हो। आउं सम्झां थो ख़ुशकिस्मत माण्हू आहिनि जिन अकरम बोरड़ाई सां खे जीअं असांजे दोस्त तुराब अली तुराब चयो त मूं पंहिंजे अखियुनि सां साईं खे ॾिठो ऐं साईं जेका शख़्सियत सां साईं खे जेको पेश आयो उन जा साईं ते असर आहिनि संदसि शाइरीअ ते, संदसि शख़्सियत ते। त अहिड़े नमूने सां तुराब अली तुराब जी मालिकी कई अकरम बोरड़ाई साहिबु। यकीनन ईअं अकरम बोरड़ाई सिंध जे केतिरनि ई नौजवान शाइरनि जी मालिकी कई हूंदी, उन्हनि खे घस ॾिना हूंदा, उन्हनि खे सम्झायो हूंदो। मूं हुन जा एतिरा किताब न आहिनि पढ़िया, पर जीअं हिते आयसि त संदसि फर्ज़ंद का किताब वरितम हमदिया नाब दीवान, उहो मूं किताबु ॾिठो। किताब खे शुरू खां वठी आख़िर तक ॾिठो त मूंखे उनजी शाइरी ॾिसी मूंखे महसूसु थियो कि पको ऐं पुख़्तो शाइर हो, पको ऐं पुख़्तो शाइर हो। ऐं साईं जेको हमदिया दीवान लिखियो आहे अली फ़क़ खां वठी इहे यके ताईं आख़िर में शाइरी जे सभिनी जे रदीफ़ जेके इस्तेमालु कया आहिनि उहे तमामु शानदार कया आहिनि। अकरम बोरड़ाई जहिड़ा जेके शाइर जंहिं शहर में जनमु वठनि, आउं सम्झां थो उहे शहर भागवंत शहर आहिनि। सो साईं दादू खां कई अची कोटड़ी में रहियो, उनखां बि साईं वॾो भागवंत इहो आहे त साईं खे तारिक इमाम जुणेजे साहिब जहिड़ो हिकु फर्ज़ंद, शानदार फर्ज़ंद ऐं फरमान बरदार फर्ज़ंद मिलियो जेको साईं जी लाट खे ॿारंदो अचे। साईं जी शख़्सियत जेका उलड़ा आहिनि असांखे साईं जी शख़्सियत में नज़र अचनि था। सो अकरम बोरड़ाई जहिड़ो जेको शाइर आहे, मूंखे ख़बर न आहे जे साईं जी शख़्सियत ते किताब आहे या न आहे। जेकॾहिं न आहे त आउं बज़्म रूनान जे वक़्त आउं संदसि फर्ज़ंद खे गुज़ारिश कंदुसि त जेके बि जिन बि दोस्तनि सां मुलाक़ात आहे अकरम बोरड़ाई साहिब जी, उन दोस्तनि खे गुज़ारिश कजे त उहे पंहिंजा जीअं असांजे तुराब अली तुराब साहिबु पंहिंजो वाक़ियो ॿुधायो, ईअं जेकॾहिं अहिड़ा वाक़िया लिखनि ऐं पेश कनि त अहिड़ो हिकिड़ो किताबु छपिजे त आउं सम्झां थो हिकिड़ी असांजी ज़िंदगी हिकु नंढड़ी तारीख़ जुड़ी वेंदी। ऐं वरी बि बज़्म रूरान खे ऐं संदसि फर्ज़ंद तारिक इमाम जुणेजो साहिब खे जस्तो ॾियां त सिंध जहिड़े बहितरीन शाइर खे यादि करे ऐं माना असांजी दिलनि खे ताज़ो कयो। वॾी महिरबानी।